तब ही केड़े फ्यूल ते केड़ी एडजस्टमेंट टैक्स आ You continue to adjustment tax. एडजस्टमेंट टैक्स हाँ तब ही केड़े फ्यूल ते केड़ी एडजस्टमेंट टैक्स आ Very continue. हाँ तब ही केड़ी फ्यूल ते केड़ी एडजस्टमेंट टैक्स आ तो वही केड़े फ्यूल ते केड़ी एडजस्टमेंट टैक्स आ तब ही केड़ी फ्यूल ते केड़ी एडजस्टमेंट वो तो चाहिए तो है ना Tax टैक्स अलग अलग है है, adjustment, एडजस्टमेंट टैक्स आ तब ही केड़ी फ्यूल ते केड़ी एडजस्टमेंट टैक्स आ वरी ही मथा फ्यूल प्राइसेस एडजस्टमेंट या छाजी आ तब ही मथा वरी फ्यूल प्राइसेस एडजस्टमेंट या फ्यूल छाजी ना फ्यूल प्राइस सही फ्यूल प्राइस सही प्राइस तब ही मथा वरी हे केड़ी फ्यूल प्राइस एडजस्टमेंट टैक्स आ छाजी आ या ये अलग करे हाँ ने बराबर यो आहे अलग आ या छाजी आ हाँ, या- टैक्स ने में कौन ने में टैक्स लो ही ना अच्छा, एडजस्टमेंट tax। या छाजी आ त मथा वरी फ्यूल प्राइस एडजस्टमेंट छाजी आ प्राइस छा ये थोड़ो सही है ये शायद हो तो न हाँ, ॿुधायो। वरी ही मथा फ्यूल प्राइसेस Price- एडजस्टमेंट या छाजी आ एडजस्टमेंट न ना एडजस्टमेंट या छाजी आ मथा वरी ये फ्यूल प्राइस एडजस्टमेंट छाजी आ टीवी जी फीस छो ऐं टीवी जी फीस छो जॾहिं त मूं वटि टीवी बि कोन्हे इहो गॾु ॾेई वञे टीवी जी फीस छो जॾहिं त मूं वटि टीवी बि कोन्हे त पोइ मथा टीवी जी ही टीवी जी फीस छो जॾहिं त मूं वटि का टीवी आहे ई कोन अॻ में पीटीवी ते रोज़ानो 1 कलाक सिंधी प्रोग्राम हलंदा हुआ सिंधी ड्रामा हलंदा हुआ just to do it. ॿियनि सभिनी ॿोलियुनि खे बाक़ाइदा टाइम ॾिनो वञे ॾिनो थो वञे थोरो एतिरो ॾिनो। वटि पहिरियों जॾहिं त कलाक मूं में वटि गुज़ारे टीवी हिकिड़ो मूंखे कोन्हे। हा न न मां सम्झां थो। हिकिड़ो कलाक गुज़ारे पोइ कलाक सही थी न, न, सही थोरो थी, इहो को खोस मसइलो थिए थो नाहे। पियो हे छीं आहे मुंहिंजे साम्हूं बीठो न हा हा बिल्कुलु न ईअं सम्झो त वरी जॾहिं हा बराबरि जॾहिं त मूं वटि टीवी आहे ई आहे कोन्हे। कोन टीवी में अॻ में पीटीवी ते अॻ में पीटीवी ते रोज़ानो 1 कलाक सिंधी प्रोग्राम हलंदा हुआ ठीकु आहे बसि एतिरो वठि अॻु त टीवी अॻु त पीटीवी ते रोज़ानो 1 कलाक प्रोग्राम हलंदा हुया हाणे दोस्त ॿुधाइनि था पिया त 3-4 मिंट ओहो हा सही पहुच वञे हा। अॻ में पीटीवी ते रोज़ानो 1 कलाक सिंधी प्रोग्राम हलंदा हुआ अॻ में पीटीवी ते रोज़ानो 1 कलाक प्रोग्राम सिंधी हलंदा हुया हाणे दोस्त ॿुधाइनि था पिया त 3-4 मिंट खां पोइ तो को सिंधी प्रोग्राम हले पियो मिंट में थोड़ो ईअं लॻो ॼण न हुयो। हा अॻ में पीटीवी ते रोज़ानो 1 कलाक ड्रामा हलंदा हुया ऐं को न को सिंधी प्रोग्राम सिंधी प्रोग्राम सिंधी, हलंदो सिंधी, हुयो अब अचां पियो ठीक हा ठीक अॻे त छा अॻ में पीटीवी ते हा जुम्मो सही ॿुधायो हा अॻ में पीटीवी ते रोज़ानो 1 कलाक सिंधी प्रोग्राम हलंदा हुआ ठीकु आहे। सिंधी ड्रामा हलंदा हुआ अॻ में रोज़ानो 1 कलाक पीटीवी ते सिंधी प्रोग्राम को न को हलंदो हुओ को न को ड्रामो बि हलंदो हुयो हाणे दोस्त ॿुधाइनि था पिया त 3-4 मिंट खां पोइ तो को सिंधी प्रोग्राम हले पियो बाक़ाइदा टाइम ॾिनो वञे ॿियनि सभिनी ॿोलियुनि खे बाक़ाइदा टाइम ॾिनो थो वञे हाणे सवाल यादि पुछेसि थो अॻु ॿियनि सभिनी ॿोलियुनि खे बाक़ाइदा टाइम ॾिनो थो वञे दोस्त ॿुधाइनि था त हाणे 4-5 महीने मस थो को सिंधी ड्रामो हले हो सही वरा थोरो ॿुधायो हा, सिंधी ड्रामा हलंदा हुआ ॿियनि सभिनी ॿोलियुनि खे बाक़ाइदा टाइम ॾिनो थो वञे एतो खणंदा न हा एतो ॿियनि सभिनी ॿोलियुनि खे बाक़ाइदा टाइम ॾिनो थो वञे ॿियनि सभिनी ॿोलियुनि खे बाक़ाइदे सां ॿियनि सभिनी ॿोलियुनि खे बाक़ाइदे सां टाइम ॾिनो थो वञे पियो पर दोस्त ॿुधाइनि था पिया त 3-4 मिंट खां पोइ तो को सिंधी प्रोग्राम हले पियो पोइ ही हर महीने टीवी जी फीस जो बार मूंते छो त पोइ हर महीने हिन टीवी जी फीस जो बार मुंहिंजे मथां छो जॾहिं त माण्हू हर महीने बिल अदा थो करे त पोइ ही क्वार्टरली एडजस्टमेंट छाजी आहे उन खां ॿुधाए थोरो हा जॾहिं त माण्हू हर महीने बिल अदा थो करे त पोइ ही क्वार्टरली एडजस्टमेंट छाजी आहे क्वार्टरली इहो पोइ था वठूं पियो जेको पियो आहे न इहो थोरो हिन वाले में हा जॾहिं माण्हू हर महीने बिल अदा थो करे ठीकु आहे जॾहिं हर माण्हू पंहिंजो बिल अदा थो करे पियो त पोइ क्वार्टरली फीस छाजी आहे ही फाइनेंस कास्ट चार्जिंग इहा छाजी आहे ही फाइनेंस कास्ट चार्जिंग इहा छाजी आहे ही फाइनेंस सर फाइनेंस कास्ट चार्जिंग हा त पोइ ही फाइनेंस चार्जिस छाजी आहे यूनिफॉर्म क्वार्टरल एडजस्टमेंट इहा छा आहे ही यूनिफॉर्म क्वार्टर एडजस्ट छाजी आहे
इहा छा आहे हाणे थोरो अलॻि हा। थी वियो न ओॾण इहा छा जी आहे इहा छा आहे छा आहे सर इहो आहे त इहा छा जी आहे यूनिफॉर्म क्वालिटी एडजस्टमेंट इहा छा आहे ही यूनिफॉर्म क्वार्टरली एडजस्टमेंट छाजी आहे इहा छा आहे भाउ हिन में इहा छा अच्छा। आहे छा जी न आहे इहा छा आहे इहा छा आहे हा। थोरो ॿुधाए ॾियो यूनिफॉर्म क्वालिटी एडजस्टमेंट इहा छा आहे ही यूनिफॉर्म क्वार्टरली एडजस्टमेंट ही छा आहे इन खां अलावा अज़ाफ़ी सरचार्ज इन खां अलावा अज़ाफ़ी सरचार्ज फर्दर टैक्स इहे कहिड़ी बलाऊं आहिनि उन खां अलावा इज़ाफ़ी चार्जिस हा फर्दर सरचार्जर लिखल आहे सरचार्जर सर्च चार्ज हूंदी हा बराबरि ॿुधाए जुमिलो इन खां अलावा इज़ाफ़ी सरचार्ज इन खां अलावा इज़ाफ़ी सर्च चार्जिस गॾु चई मूंसां अलॻि चओ इन खां अलावा सर्च चार्जिस पोइ इन खां अलावा इज़ाफ़ी सरचार्जर इज़ाफ़ी सर्च चार्जिस फर्दर टैक्स फर्दर कहिड़ी टैक्स बलाऊं आहिनि कहिड़ी बलाऊं आहिनि इन खां अलावा इज़ाफ़ी सर्च चार्जिस ऐं फर्दर टैक्स छा मक़सदु आहे इहो सभु कुझु ये कहिड़ी बलाऊं हा, आहिनि ये इन खां कहिड़ी अलावा बलाऊं इज़ाफ़ी इन सरचार्ज खां अलावा इज़ाफ़ी सर्च चार्जिस ऐं फर्दर टैक्स फर्दर टैक्स हा। ही कहिड़ी बलाऊं आहिनि इन खां अलावा इज़ाफ़ी सर्च चार्जिस है न सर्च हा। चार्जिस ऐं फर्दर टैक्स छा आहे? फर्दर टैक्स ये फर्दर कहिड़ी टैक्स बलाऊं हा। आहिनि ये कहिड़ी बलाऊं आहिनि इन खां अलावा क्यों आहे हा हा अरे ईअं त हलाए न छॾे के मेरा इन खां अलावा इन खां अलावा इज़ाफ़ी सरचार्ज। सरचार्ज फर्दर टैक्स ये कहिड़ी बलाऊं आहिनि इन खां अलावा इज़ाफ़ी फर्ज़ चार्जिस सर्च सर्च चार्ज हा सर्च चार्जिस हा फर्दर टैक्स फर्दर टैक्स इन खां अलावा इज़ाफ़ी चार्जिस इज़ाफ़ी सरचार्ज सर्च चार्जिस हा फर्दर टैक्स ये कहिड़ी बलाऊं आहिनि इन खां अलावा इज़ाफ़ी टैक्स ये कहिड़ी बलाऊं आहिनि भला इहे ॾे इन छा इन खां अलावा इज़ाफ़ी सरचार्ज फर्दर टैक्स ये कहिड़ी बलाऊं आहिनि इहो हिकिड़ो जुमिलो करे ॿुधायो इज़ाफ़ी चार्जिस ये हा, कहिड़ी इज़ाफ़ी बलाऊं इज़ाफ़ी आहिनि? चार्जिस ऐं फर्द टैक्स छा आहे इहा कहिड़ी बलाऊं आहिनि ये छा आहे ये कहिड़ी बलाऊं हा आहिनि हा इन खां अलावा इज़ाफ़ी चार्जिस ऐं फर्द टैक्स ये कहिड़ी बलाऊं आहिनि हा क्यों वराए इन खां अलावा इज़ाफ़ी चार्जिस ऐं फर्द टैक्स ये कहिड़ी बलाऊं आहिनि थोरो मूंखे हेॾां होॾां ॾिसे थो हिन जेको आहे बेज़ारी वारो थोरो जेको आहे Just मूं ॾिसे ॾिठो थो आहे। ही वध लिंक चार्जिंग हेॾां मूंखे क्यों होॾां ॾिसो सॉरी इन खां अलावा इज़ाफ़ी चार्जिस ऐं फर्द टैक्स ये कहिड़ी बलाऊं आहिनि हा, हो बेज़ार थी वियो सफ़ा तूं हेॾां मूॾां ॾिसो हेॾे मूंखां ॾिस तूं मूंसां ॻाल्हाए मूंखे ॾिसो हा। हेॾां मूंखे ॾिसो ही विद होल्डिंग चार्जिस ही विद होल्डिंग चार्जिस इहे वरी छा आहिनि हेॾे मूंखे ॾिस तूं इहो छा आहे इहो या ही विद होल्ड चार्जिस इहे छा आहिनि ओके ही विथ होल्डिंग चार्जिस ही सभु छाजा आहिनि इन सभ खां अलावा जॾहिं मीटर असां पाण ख़रीद कयो आहे त पोइ इन जो किरायो छो सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त मीटर असां पंहिंजो पाण ख़रीद कयो आहे त पोइ उनजी चार्जिस छो पाण ख़रीद कयो उनजो किरायो छो चार्जिस तव्हां हुई न किरायो कयो भले सवलो सिंधी में कयो इन सभ खां अलावा जॾहिं त मीटर असां पाण ख़रीद कयो आहे त पोइ इन जो किरायो छो सभ खां पहिरीं इहा ॻाल्हि त जॾहिं मीटर असां पंहिंजो पाण ख़रीद कयो आहे त पोइ उनजो किरायो छो किरायो छो सही थी वियो इन खां अलावा मीटर असां पाण कयो ओके थी वियो बस अञा कुझु पुछंदे जस्ट ॾे हा हाणे हिकिड़ो इहो ॿियो जुमिलो ॾे हा। फलाणी टैक्स टीवी टैक्स मथां हिकिड़ो थींदो बि आहे न त उहो हिकिड़ो टी टैक्स डी टैक्स टीवी डी टैक्स फलाणी इहो पाण कंटिन्यू ॾेई वञे हिकिड़ो क्यों कीअं ॼाणो माना हा उहो हीअं ॾे त टीवी टैक्स ॿियो त तव्हां मूंखे इहो ॿुधायो त हिन में एतिरियूं टैक्सियूं आहिनि फलाणी टीरी मटीरी ईअं ॾे ईअं फलाणी ठीकु आहे, टीरी मटीरी इहे छा जी टैक्स आहिनि ठीकु आहे क्यों मूंखे इहो त ॿुधायो त हिकु टैक्स ॿी टैक्स टी टैक्स फलाणी टैक्स हीअ सभु छा आहे छो पहिरीं इन सभ जो जवाबु ॾियो पोइ ॿियूं ॻाल्हियूं था करियूं पहिरियों सभ खां पहिरियों इन ॻाल्हि जो जवाबु ॾियो बाक़ी ॿियूं ॻाल्हियूं पोइ था कयूं पिया पहिरीं इन सभ जो जवाबु ॾियो पहिरीं इन सभ जो जवाबु ॾियो ॿियूं ॻाल्हियूं पोइ था करियूं पहिरियों इन सभ जो जवाबु ॾियो बाक़ी ॿियूं ॻाल्हियूं पोइ था कयूं पिया उन ॾे काल आई वरी काल ते ॻाल्हाए थो हलो फलाणी चीज मटी हे हो ॿार जीअं वञण ई करे थो उथण थो केॾां भाउ जवाबु ॾे मूंखे केॾांहुं भाउ हेॾे जवाबु ॾे मूंखे हा उन्हनि सुवालनि जा जवाब मुंहिंजो कमु न आहे हेॾा फीस वञी उन्हनि जी वञी मथे में सूर विझ जमाल मुंहिंजे दर ते इहो चवण तूं ई तव्हां ईंदा आहियो ॿुधो इहो बीठो आहे हिते वेठो आहे वेठो आहे न वेहारियो हा वेठो हा मुंहिंजे दर ते इहो चवण तव्हां ईंदा आहियो त वारो कयो बिल पीआरियो
2 महीना बिल न पियाण जे करे बिजली बि तव्हां कटी आहे न तूं कटी आहे तो हा हा मुंहिंजे दर ते तूं चवण ईंदो आहे न त बिजली जो बिल प्यार 2 महीना बिल न पियाण जे करे तव्हां अदा मुंहिंजे दर ते बि तूं ई चवण ईंदो आहे न त बिल प्यार 2 महीना बिल न पियाण जे करे मुंहिंजी लाइन बि तूं कटे वेंदो आहीं न इन करे जवाब बि तोखे ई ॾियणो आहे इन जे करे जवाब बि तोखे ई ॾियणो आहे सही आहे अच्छा इन करे जवाब बि तोखे ॾियणो न आहे मुंडो को थो पियो भले भले सही मुंहिंजे दर ते बि तूं ईंदो आहीं न त बिजली जो बिल प्यार बिल न पियाण जी सूरत में मुंहिंजी लाइन तूं कटे वेंदो आहीं न त इन जो जवाब बि तोखे ई ॾियणो आहे मां छो जवाब ॾियां मूं न आहे कयो छा टैक्सियूं मथां लॻल आहिनि फलाणे तीर जमाल पर असां वटि इन्हनि मथों वारनि जो नुमाइंदो तूं थी ईंदो आहीं न पर असां वटि मथां वारो जो निमांदो तूं थी ईंदो आहीं न ईंदो आहियां पर इहो मुंहिंजो कमु न आहे जमाल बाक़ी तुंहिंजो कमु कहिड़ो आहे बाक़ी बाक़ी तुंहिंजो कमु कहिड़ो आहे नाम मीटर वारनि खे कुंडी हणी ॾियणु इहो विवराए ॾे ईअं सही पुछे बाक़ी तुंहिंजो कमु कहिड़ो आहे नॉन मीटर वारनि खे तूं कुंडी हणी ॾींदो आहीं इहो कमु आहे तुंहिंजो या पाड़नि जा ट्रांसफार्मर लोगनि ऐं गुंडनि खे खपाए ॾियणु इहो हा हा ठीकु या पार या ट्रांसफार्मर लोगनि ऐं गुंडनि खे ॾींदो आहीं तूं त उहे हलाए वञी हा उहे महीनो 1000 वठी माण्हुनि खे कुंडी कनेक्शन हणी ॾियनि एतिरो लेस उहे ठीकु आहे ठीकु आहे बसि मां हाणे सम्झी चवां वियो सम्झी वियो त पोइ तुंहिंजा गुंडा माण्हुनि को 1000 रुपया वठी करे उन्हनि खे कुंडी ॾींदा आहिनि या 5000 या 5000 ते तूं एसी लाईंदो आहीं वरी हा ऐं उहो तुंहिंजा गुंडा हज़ार ऐं उहो तुंहिंजा गुंडा 1000 रुपया वठी करे माण्हुनि खे कुंडी ॾींदा आहिनि या 5000 वठी उन्हनि खे एसी ऑन करे ॾींदा आहिनि या मीटर वारनि खे तंग करणु या 11000 जूं तारूं तोड़े हथ सां बिजली बंदि करणु इहो जुमिलो बराबरि हा या मीटर वारनि खे तंग तंग करणु। करणु या 11000 जूं तारूं तोड़े हथ सां बिजली बंदि करणु हा। कहिड़ो आहे तुंहिंजो मां कम जी ॻाल्हि ठीकु आहे। कहिड़ो आहे तुंहिंजो वरी अचे थो विच में कहिड़ो मीटर वारनि खे तंग करणु वागे न मीटर वारनि खे तंग करणु 11000 में ज़ंजीर फिटी करे उन लाइन खे बंदि करणु इहो कमु आहे तुंहिंजो हा जेको कुझु चयो मुंहिंजो कमु इहो ई आहे पोइ छा कंदे तूं फलाण मटी रो बि ॻाल्हाए थो इहो जहिड़ा वञी जीअं वञी कर वञ जंहिंखे वञी चयो जमाल शुक्र करे जो अवाम सुतल आहे छिड़ विछड़ आहे बदीअ जी ताक़त खां बेख़बर आहे शुक्र कर जो अवाम सुतल आहे ऐं ॿधी जी ताक़त खां बेख़बर आहे पंहिंजे हक़नि जे लाइ उथी आवाज़ उथारण खां अणवाक़ुफ़ आहे पंहिंजे हक़नि खां हा हा पंहिंजे हक़नि लाइ उथी आवाज़ उथारण खां अणवाक़ुफ़ आहे पंहिंजे हक़नि जे लाइ पंहिंजे हक़नि जे लाइ आवाज़ उथारण खां बेख़बर आहे अणवाक़ुफ़ आहे अनवाक़ुफ़ आहे हा पंहिंजे हक़नि खां आवाज़ उथारण जे लाइ बेख़बर आहे बेख़बर आहे उथारण खां अणवाक़ुफ़ आहे ऐं हा अणवाक़ुफ़ आहे न त तोखे मां बेख़बर जो त मां हा मां तॾहिं ॼाण पंहिंजे हा। हक़नि लाइ उथी आवाज़ उथारण खां अणवाक़ुफ़ आहे पंहिंजे हक़नि जे लाइ आवाज़ उथी आहे पंहिंजे हक़नि जे लाइ आवाज़ उथी पद में आहे न पंहिंजे हक़नि लाइ उथी आवाज़ ठीकु आहे, उथारण खां अणवाक़ुफ़ आहे पंहिंजे हक़नि जे लाइ उथी आवाज़ उथारण खां बेवाक़ुफ़ आहे बेवाक़ुफ़ वाक़ुफ़ जो थियो न अनवाक़ुफ़ बेवाक़ुफ़ हा न त पंहिंजे हक़नि पंहिंजे हक़ जो ॿुधाए पंहिंजे हक़नि लाइ उथी आवाज़ उथारण खां अणवाक़ुफ़ आहे पंहिंजे हक़नि जे लाइ उथी आवाज़ उथारण खां अणवाक़ुफ़ आवाज़ उथारण खां अनवाक़ुफ़ आहे पंहिंजे हक़नि जे लाइ पंहिंजे हक़नि जे लाइ उथी आवाज़ उथारण जे लाइ अनवाक़ुफ़ आहे न त तोखे तुंहिंजे चयल जुमलनि जो जवाब वाह जो ॾिजे हा न त तुंहिंजे इन चयल जुमलनि जो आवाज़ ओ न त तुंहिंजे इन चयल जुमलनि जो जुमलनि जो जवाब जवाब। वाह जो ॾिजे हा न त तुंहिंजे इन चयल जुमलनि जो जवाब तोखे वाह जो ॾिजे हा न त तोखे तुंहिंजे चयल जुमलनि जो जवाब वाह जो ॾिजे ॿिनि लहजनि में ॾे हिकिड़ो भले ईअं जीअं तेज़ ॾियसि थो ॿियो वरी हिकिड़ो तवाई हुजे पर माना लड़ थधो थधो वरी हा पर न मुंहिंजो हुजे न त तुंहिंजे इन चयल जुमलनि जो आवाज़ तोखे जवाब आहे भाऊ न त तुंहिंजे इन्हनि चयल जुमलनि जो जवाब वाह जो ॾिजे हा हिकिड़ो इहो थी वियो हिकिड़ो अॻ में ॾिनो सही आहे उहो ॻाल्हाए थो टोक करे ॿधी फलाण टीर मटीर तव्हां कई ॿधी छा कंदव हड़तालूं 100 200 300 फलाण टीर मटीर हाणे हिते ई हो माना जेका इहो आउट थी वियो न हा जावे तो हले वेंदो न हा तव्हां आउट थी वियो हा इहो करे आउट थी वियो फोन ते ॻाल्हाए फोन ते ॻाल्हाए थो न